नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। अवां संजोरे खां ख़बर ॾिनो। संजोरो लॻ सांगड़ नवाबशाह मेन रोड चक टेवी वटि तबलीगी जमात जे वैन ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिं नतीजे में 35 साला चक 39 जो नौजवान नासिर अली जट फौजी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सांगड़ सिविल इस्पताल नियो पियो वियो त नौजवान ज़ख़्मनि जी सत न सहंदे रस्ते में ई फौत थी वियो, जंहिं जी जनाज़े निमाज़ अॼु संजोरे लॻ चक 39 में पढ़ाई वई, जंहिं में असिस्टेंट कमिश्नर कैप्टन रिटायर अताउर रहमान काकड़ समेत आला फ़ौजी क़यादत ऐं सियासी, समाजी, मज़हबी, कारोबारी, अदबी, सहाफ़ती तंज़ीमुनि जे अॻवान शुजा शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। शहीद खे पाक आर्मी जे फ़ौजी जवाननि जे चाको चौबंद दस्ते पारां गार्ड ऑफ ऑनर ॾेई सलामी पेश कई वई ऐं पाक आर्मी पाक शहीद नौजवान खे भेटा पेश कंदे वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ पारां शहीद जी क़बर ते पाक आर्मी जे दस्ते पारां गुलनि जी चादर चढ़ाई वई। संदसि मग़फ़िरत तोड़े वारसनि जे सबर लाइ इज्तिमाई दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।